हिते अहम ख़बर वाकरिदालू नसीराबाद में बदपेलीबाद नीगर के क़त्ल कंदड़ जवाबदार के पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। पुलिस मासूम बालक नवीद ब्रोही जे कातिल बरकत सुमरे के गिरफ्तार करे वरितो आहे। वधिक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। जी अल्लाह बख्श। हिनजा जेको वहशी सख़्त कातिल हुयो बरकत सुमरो जंहिंजी सुञाणप थी आहे उन ही सॼी कार्रवाई कई हुई। 5 ॾींहं अॻु मासूम नींगर 7 सालनि जे नवीद ब्रोहीअ खे वर्ग लाइ सुनसान जॻह आहे नर्सरी जे भरिसां प्लाट जिते हुनखे हाणे हुन सां जिंसी ॾाढाई करण बाद खेसि घोटा ॾींहुं क़त्ल कयो हो। जंहिं अमल ख़िलाफ़ मुसलसल ख़ैरी सरापा एहतजाज हुया ऐं पुलिस बि पंहिंजी जांच कंदी रही। पुलिस कामयाब कार्रवाई करे नूरशाह जे लॻ छापो हणी संदसि मासात आहे बरकत सुमरो जंहिंजी उमिरि बि 17 खां 18 साल आहे उनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं इहा वॾी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे नसीराबाद थाणे ते। DSP नसीराबाद शरफुद्दीन सुमरो ऐं SHO नसीराबाद नईम अख्तर अबड़ो जिन ॿुधायो त जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे जेको मक़तूल नवीद ब्रोही जो मासात आहे। हुनखे मीडिया जे आॾो पेश कयो वियो जिते जवाबदार इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो त हीउ कुदो अमल मूं कयो आहे ऐं हुनखां इहो पुछियो वियो त तोखे क़त्ल करण जी आख़िरकार नौबत छो आई जो तो मासूम त गुल जी ज़िंदगी मुरियाए छॾी आहे। त हुनखे जॾहिं मूंखे ॿार ॾेई चयो त मां हीअ ॻाल्हि पंहिंजे वालिदेन सां कंदुसि पंहिंजे माइटनि सां ॻाल्हि कंदुसि त उन ड्रिज ऐं ख़ौफ़ में हुनखे घोटा ॾेई क़त्ल कयो हो ऐं इहो समूरो अमल। ठीक है अल्लाह बख्श अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।